बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भाई साहब शदाद कोट के प्रोग्राम शदाद कोट के आवाज़ से मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद अमान हाज़िर आहियां। अॼु असांजे स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जनरल काउंसलर अनिल कुमार गुरनाणी ऐं कॉन्फ्रेंस अॻुवान शहरी इत्तेहाद जो जनरल सेक्रेटरी कामरेड उमदार मीर जे साईं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भली कंदा। अनिल भाउ, शदाद कोट जे अंदरि जेका लॉकडाउन खां पोइ वारी जेका सूरत हाल आहे, हिन वक़्तु 14 ॾींहं हले थो लॉकडाउन में, ऐं उन खां पोइ जेको सूरत हाल पैदा थी आहे, जेका बेरोज़गारी नज़र अचे पई बज़ाहिर, त तव्हां हिन खे कीअं था ॾिसो? इन खे ख़तमु करण लाइ हुकूमत पारां अञा ताईं के बि उपाउ न कया विया आहिनि, न उन्हनि ग़रीबनि खे राशन ॾिनो वियो आहे। इन बाबति तव्हां छा चयो? पर शुरू में जंहिं ॾींहं खां लॉकडाउन शुरू थियो आहे उनखे तक़रीबन अॼु 18 ॾींहं गुज़री चुका आहिनि। शुरूआत में जीअं लॉकडाउन थियो उन वक़्तु त पोज़ीशन कुझु बहितर हुई, काफ़ी बहितर हुई। किन वटि 5 रुपया के सेव थियल हुया, उहे पंहिंजे इस्तेमाल में आणनि पिया। पर हिन वक़्तु जेकी हाणे मौजूदा सूरत हाल हले थी, इन वक़्तु तक़रीबन जेको लेबर तबिको आहे उन जी जेकी जमा पूंजी सनी तुली हुई उहा बि टोटल ख़तमु थी चुकी आहे। ऐं मां कल्ह 3 ॾींहं खां वठी जेकी सूरत हाल तेज़ी सां वरी जेकी ख़राबु थी आहे, त इहो ख़ौफ़ पैदा थी वियो आहे हिन लॉकडाउन जे करे। त कोरोना खां वधीक हिन वक़्तु जेके असांखे ख़ौफ़ थिए थो उहो आहे हाणे बुख जे करे माण्हुनि जी जेकी हालत थी आहे, ख़ुदा ख़ैरु करे, उनजे करे बुख जे करे न जानियूं ज़ाया थियूं। ऐं सिंध गवर्नमेंट ऐलान कयो आहे राशन जे हवाले सां, उनखे बि काफ़ी टाइम थियो आहे, त इहो अञा ताईं सिर्फ़ु प्रोसेस ई हले थो। असां पाण जेके लिस्टियूं हुयूं एसी साहब घुरायूं हुयूं, लिस्टियूं जमा कराए चुका आहियूं, पर अञा ताईं उनजो को बि खड़तेल नथो निकिरे। 3 ॾींहं बि राब्तो थियो हुयो, उन्हनि चयो त साईं 3-4 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे मिली वेंदो। पर हाणे 3-4 ॾींहं जेके आहिनि इहे ॾाढा ॾुखिया आहिनि। सो उनजे लाइ मां सिंध गवर्नमेंट खे अपील कंदुसि त जेतिरो जल्दी थी सघे राशन जी जेकी विरासत आहे उन खे अमल खे जेको आहे सो अमल में आणे। ऐं उनखां अलावा जेको फंड जेको रखियो वियो आहे उहो 2 करोड़ रुपया, उहो इंतिहाई जेको आहे सो तमामु थोरो फंड आहे। मां सम्झां थो त वसीला सिंध गवर्नमेंट तमामु घटि आहिनि, पर तंहिं बावजूद बि जेकॾहिं ॿिया इदारा जेके आहिनि, जेके तरक़ियाती हवाले सां जेकी उनजी बजट रखियल हुई, जेकॾहिं उन बजट मां ई पेमेंट जेकी आहे सो हिन राशन जी विरासत जे तौरु इस्तेमालु जेकॾहिं आणिजे। हिन वक़्तु शइ जो ज़रूरत बि उहा आहे त माण्हुनि जी जेकी बुख आहे उनखे ख़तमु कजे। रोड रस्ता या ॿियूं जेके शयूं आहिनि उहे बाद में बि थी वेंदियूं। उन लाइ मां वरी हिकु दफ़ो सिंध गवर्नमेंट खे अपील कंदुसि त जेके राशन जी मुद में जेके 2 करोड़ रुपया फी दिले ते आहिनि उन्हनि खे वधायो वञे, ऐं राशन जी जेकी विरासत आहे उनखे जल्दी खां जल्दी जेको आहे सो उनखे अमल में। काउंट साहब, तव्हां हिन सूरत हाल खे कीअं था ॾिसो? मां हिन सूरत हाल खे ईअं ॾिसां त पहिरें त मां महिरबानी भाई साहब शदाद कोट में शाहिद भाउ जी जो हिन आम इशू ते माना जेको आहे असांखे अॼु विहारियो आहे। हक़ीक़त इहा आहे त जेका असांजे अमीर सिंध उनजो ग़रीब माण्हू बुख बदाली जो शिकार थी वियो आहे। गवर्नमेंट सिर्फ़ु जेको आहे सो नाले मात्र CM जेके पहिरियों जेका उपाउ वरिता, बहितर क़दम खयईं, जेको आहे सो माना त लॉकडाउन जो जेको सिस्टम उहो तमामु बहितरीनु हुयो माना उन फ़ैसिलो। ऐं ॿियो इहो जेको फोटो सेशन थियो इस्पतालनि में वञी, पर जॾहिं जेको आहे सो लॉकडाउन शुरू थियो असांजे माण्हुनि खे घरनि ताईं महदूद कयो वियो, त उन्हनि जी बुख बदाली जेका वधी वई आहे उन ते गवर्नमेंट का बि उपाउ न वरिता। उनजे करे आउं इहो चवां थो त पीपल्स पार्टी जी तारीख़ रही आहे, जॾहिं बि मुसीबतूं आयूं त पीपल्स पार्टी जे माण्हुनि पंहिंजा घर भरिया, उहा तारीख़ आहे। माना जेको आहे तव्हां शदाद कोट जे 10 वारी जेको आहे सो फ्लैट जेका सो आहे जी, उन में माना जेको आहे सो ॾिठो आहे त माना जेको आहे सो इवन एतिरो सामान शदाद कोट में वञी ॿाहिरि वञी खपियो बि, माना जेको आहे जेको पीपल्स पार्टी जे माण्हुनि खपाए। हाणे इहो आहे अनिल भाउ असांजो समाजी वर्कर आहे ऐं तमामु हिन जो बहितर कमु आहे शदाद कोट में, असां सां हिसो आहे शहरी मसइलनि में। पर मां इहो चवां त असांजो MPA जेको गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट ऐलान कयो आहे त उहे 2 करोड़ कॾहिं था मिलनि, त मां उहे खणी जेको आहे माण्हुनि में ॾियां। MPA असांजो लाले मातर आहे। MNA त असांखे इलेक्शन में न ॾिठोसीं, न वरी जेको आहे हाणे ई ॾिठो आहे। सो अहिड़ा फ़ैसिला जेके गवर्नमेंट करे थी, असां ते मड़े थी, असांजो माण्हू अज़ाब मां गुज़रे थो। उनजे करे मां जस थो ॾियां जेके पाण रज़ाकाराना तौरु माना जेको आहे शदाद कोट में
ख़ुदि उन में समाजी तंज़ीमूं विराइनि समाजी तंज़ीम अनिल बागवटी मेराण समाजी ताद उमेद फाउंडेशन ऐं अलख़िदमत फाउंडेशन जा ॿिया दोस्त जेके बि आहिनि कमु कनि था तमामु बहितरीन अंदाज़ सां कमु कनि था ऐं उन्हनि खे मुबारकबाद थो ॾियां ऐं जस थो ॾियां त हिन ॾुखे मरहले में माण्हुनि जा भरजला थिया आहिनि। इहो कमु हक़ीक़त में गवर्नमेंट खे करिणो हुयो पर गवर्नमेंट न कयो आहे जेको आहे सो इन जो असां ते अज़ाब इहो आहे त असांजो माण्हू नथो सोचे त असां कंहिंखे आणियूं था जेको आहे उनजे करे इहा जेका कोरोना वारी वबा आहे असांखे तकलीफ़ पहुती आहे ऐं ॾाढो ॾुखु पहुतो आहे। इटली जे माण्हुनि खां वठी वेंदे ईरान जे माण्हुनि खां अमेरिका जो चीन जो या जेको सिंध में माण्हू जेको आहे मरे थो इहो असां इंसानियत जो जेको आहे असांखे दर्द आहे पर इन जे लाइ इन जो हल इहो आहे त जेको आहे एहतियात इहो आहे त लॉकडाउन उहो वॾे में वॾो जेको आहे इहो ई आहे त माण्हू जेको आहे एहतियात करे ऐं इनशाअल्लाह हिन खां वबा खां डिॼणो न हिन सां मुक़ाबिलो करिणो आहे। बिल्कुलु इहा ई जेको आहे हिन सां माण्हुनि खे असां हिते जेको आहे शहदाद कोट में जंहिंमें अनिल बात तव्हां सभु असां सां गॾु हुयो असां हिकिड़ो किराना मॉनिटरिंग सेल ठाहियोसीं प्रेस क्लब में सभिनी माना जेको आहे दोस्तनि पंहिंजे हाल सारो कमु करे रहिया आहिनि जेको आहे जंहिंमें शहरी ताया दोस्त ॿिया मुख़्तलिफ़ आहिनि ऐं मां हिन टाइम जेको आहे शहदाद कोट जे मीडिया वारनि खे जस थो ॾियां जिन माना जेको आहे हेॾी तकलीफ़ वारे में तमामु पंहिंजो किरदारु बहितरीन अंदाज़ सां निभाइनि था माना जेको आहे इहा हक़ीक़त आहे त शहदाद कोट में जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे त हे जेको असांजे दोस्तनि जो हिकिड़ो हल्को आहे उन्हनि माना जेको आहे सो गॾिजी कमु सभु कयो आहे जेको आहे सो इन जे ई करे माण्हुनि खे माना जेको आहे सो रिलीफ मिले थो बाक़ी न हुकुमराननि कॾहिं असांखे रिलीफ ॾिनो आहे न ई जेको आहे हुननि मूंखां उमेदु रखूं था छो जो ॿ खां माना जेको आहे ॿेर घुरण जे बराबरि जेको आहे सो इहो कमु आहे उहे कुझु बि असांजे लाइ न कंदा उन्हनि खे आहे ई न जेको आहे अहसासु ई न आहे अहसासु उन माण्हू खे थींदो आहे जेको हेठि तबिके खां माण्हू जेको आहे मथे ईंदो आहे ऐं जेको तकलीफ़ा ॾिसंदो आहे जेके माण्हू सोन जे चमचनि में था खाइनि उनखे कहिड़ी ख़बर आहे त जेको आहे तकलीफ़ छा थींदी आहे इहा त मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे पाड़े में जेको आहे माण्हुनि सां छा आहे मुंहिंजे शहर में माण्हुनि सां छा थो गुज़रे माण्हू जेको आहे सो दाऊं था कनि उन्हनि खे जेको आहे सो सुबुह जो ॿारनि जे लाइ चांहि जा पैसा न आहिनि त उनखे चांहि पीआरे सघनि माना ॿियो त ठहियो मानी त ॿ वेला नथा खाराए सघनि पर चांहि बि उनखे नथा ॾेई सघनि त इन जे लाइ असां अपील कयूं था वरी बि जेको आहे अॼु न भाई साहिबु शहदाद कोट जे तसलसल सां उन्हनि माण्हुनि खे जेके सरहदी वारा माण्हू ख़ुदा जे वास्ते पंहिंजे माण्हुनि जा भरजला थियो पंहिंजे वतन जे पंहिंजे माण्हुनि जी पंहिंजी क़ौम जी जेको आहे सो उन्हनि सां हमदर्दी कयो हीउ वक़्तु आहे इन सां जेको आहे सो इन में ई माण्हू जेको आहे पंहिंजी तारीख़ ठाहींदा आहिनि ऐं माण्हुनि जा जेको आहे भरजला थींदा आहिनि उन्हनि खे असां वरी बि हथ ॿधी अपील था कयूं त ख़ुदा जे वास्ते तव्हां सरहदी वारा जेके बि आहियो पंहिंजे माण्हुनि जी मदद कयो। अनिल भाउ तव्हां बि ग़रीब माण्हुनि जी पंहिंजे वस्तार मदद कयो पिया यकीनन कुझु ॾिसण में बि अचे पियो ऐं तव्हां हिन वक़्तु असांजे इलाइक़े जा अहिड़ा काफ़ी ग़रीब माण्हू आहिनि जिन ते आम माण्हू जी नज़र नथी पए जेके आहिनि असां तव्हां जहिड़ा इंसान पर उन ते जेके आहिनि माण्हू उन्हनि जी नज़र घटि पए आया तव्हांजी नज़र में अहिड़ा माण्हू आहिनि जिन जी तव्हां राति जे पेट में पंहिंजे वस्तार उन्हनि जी मदद कई हुजे? हाणे चवंदा आहिनि नेकी कर दरिया में डाल जेतिरो बि असांजो जेको पंहिंजो हाल हुयो उन हिसाब सां कोशिशि इहा ई कई आहे न सिर्फ़ु असां ई बल्कि जीअं उबदार भाउ इहा ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं आहिनि उहे कमु कनि पियूं पर मेन ॻाल्हि इहा आहे काफ़ी शयूं इहे बि असांखे मतिलबु ॾिसण में आयूं त जेकी हक़दार आहिनि उहे त ठीकु आहे मुस्तहक़ जेके आहिनि उन्हनि खे त मिले थो पर हिते काफ़ी जेके आदि जेके इन जेके हवाले सां रहिया आहिनि फंडनि जे कढ या जेके पेनू जेके टाइप जा माण्हू आहिनि उन्हनि बि थोरो माहौल खे जेको आहे ख़राबु कयो आहे उनजे करे बि काफ़ी जेके मुस्तहक़ आहिनि रहिजी था वञनि पोइ उनजे लाइ असां पंहिंजी तौर ते जेकी दोस्तनि में बि वेठा हुआसीं या पाण जेतिरे हिसाब सां असां जेकी कोशिशूं कयूं हुयूं उन में जेकी बागड़ी बिरादरी ऐं भील बिरादरी जा माण्हू हुया उहे उन्हनि जो रोज़ानो जो गुज़र सफ़र बि सिर्फ़ु जेको आहे ख़ैरात ते हलंदो ऐं हिन लॉकडाउन जी सूरत में उन्हनि जी जेकी ख़ैरात हुई उहा बि बंदि थी वई आहे प्लस में उन्हनि खे शहर अचण बि नथो ॾिनो वञे छो शहर खां थोरो पर भरो रहनि था कोशिशि इहा कईसीं त बागड़ी बिरादरी या भील बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि ताईं राशन पुॼाइजे ऐं काफ़ी दोस्तनि खे ॿियनि खे बि चयोसीं उन्हनि खे बि मिलियो आहे उन सां गॾु हिकिड़ी ॿी पॉलिसी ठाहीसीं त जेको बि मुखैर हज़ारत आहे उन जे पाड़े में छो जो पाड़े वारो जेको बि मुखैर हज़ारात हूंदो उनखे सॼी ख़बर आहे त असांजे पाड़े में कहिड़ो हक़दार आहे कहिड़ो हक़दार न आहे बिल्कुलु
पोइ इन पॉलिसी तहत बि जेको आहे काफ़ी कमु हले पियो, काफ़ी धुरियूं जेके आहिनि, काफ़ी तंज़ीमूं आहिनि उहे कमु कनि पियूं। हाणे पर मेन ॻाल्हि इहा आहे त हर शख़्स ताईं उन्हनि जो पुॼणु उहो त बिल्कुलु बि नामुमकिन आहे, छो जो उहो अलाह जो निज़ाम आहे। रब पाकी पंहिंजी हिसाब सां हर माण्हूअ ताईं उनखे रोज़ी मिले पई, पर इंसान केतिरियूं बि कोशिशूं करे उहो मुमकिन ई नथो थी सघे त हर माण्हू ताईं उहो पुॼी वञे। पर तंहिंजे बावजूद बि जेतिरी फंडिंग सवाइ न सिर्फ़ु शदादकोट में पर मुख़्तलिफ़ हंधनि ते बि उहा फंडिंग जी जेको राशन जी जेकी विरासत आहे उहा हले पई। न तव्हां शदादकोट खां अलावा काफ़ी ॿिया जेके सूबा आहिनि, बलोचिस्तान आहे या सिंध में हिंदू कम्यूनिटी बि पंहिंजे ज़ोर शोर सां जेको आहे सो उन हिसो वरितो आहे। उनजे लाइ बि मां प्लेटफॉर्म तां पूरी हिंदू कम्यूनिटी खे जेको आहे सो जस पेश कंदुमि ऐं अञा बि वधीक उन्हनि खे अपील कंदुमि त जेतिरो तव्हांखां थी सघे, छो जो हीउ तमामु ॾुखियो वक़्तु आहे। बिल्कुलु हिन वक़्त में जेको जंहिं ग़रीब सां निभायो, ईअं सम्झो त माना मुंहिंजी नज़र में माना हिन ॾुखे वक़्त में हुन अलाह खे राज़ी कयो। अॼु जेकी इबादत मुंहिंजी नज़र में आहे त उहा इहा ई आहे त कंहिं ग़रीब जी मिसकीन जी जेको आहे सो मदद कयो। हीअ ॾुखिया ॾींहं आहिनि, अलाह कंदो ख़ैर सां गुज़री वेंदा। बिल्कुलु परेशानी न सिर्फ़ु रोज़मर्रा जे लेबर खे आहे, पर हिन वक़्तु जेकी हाणे लॉकडाउन जा जीअं सिलसिलो वरी जेको हुन 10 ॾींहं वधायो आहे, उन में आम दुकानदार बि वीचारो पीड़िजी वियो आहे। सभु दुकानदार बि पैसे वारा न आहिनि, काफ़ी दुकानदार अहिड़ा आहिनि जेके मसवाड़ ते उन्हनि जा शॉप्स आहिनि, उन्हनि जी जेके मुलाज़िम जेके उन्हनि वटि बीठल आहिनि, तनख़्वाह आहे। ऐं ॿियो असांजी हरूभरू अहिड़ी एरिया कोन्हे जेका तमामु जेको आहे सो पैसे वारे तबिके सां वास्तो रखंदड़ हुजे, त रोज़गार हूअं ई थोरो महांगाई जे करे डाउन हुयो। अॼु मुंहिंजे हिसाब सां जेके मूंखे जेके कालियूं अचनि थियूं पियूं, आम जेको दुकानदार आहे उहो बि वीचारो राशन जे लाइ परेशान आहे त मूंखे हाणे खाइण जे लाइ कुझु पाण ई कोन्हे। त उनजे लाइ सिर्फ़ु हिन जो इहो ई हल जेको मुंडकूं वठी सूबाई हुकूमतूं हुजनि या वफ़ाक़ हुजे त भई जेको तव्हां घरनि में रहो पिया त पंहिंजो पाण खे आइसोलेट कयो, ऐं जेतिरो असां आइसोलेट कंदासीं ओतिरो जल्दी असांजी लॉकडाउन मां जान छुटंदी, छो जो अञा ताईं केसिस वधनि पिया। सिंध में हाणे उन में बहितरी आई आहे काफ़ी, पंजाब में अञा वधंदा था वञनि पिया। सिंध में कल्ह खां वठी अॼु जेकी पंहिंजी रिपोर्ट आहिनि उन में ख़ासि अहिड़ो वाधारो कोन थियो आहे, अञा बि रिकवर काफ़ी पेशेंट थिया आहिनि। बिल्कुलु त असांजी कोशिशि इहा रहणु घुरिजे त हीउ जेको लॉकडाउन जो जेको 10 ॾींहं जो जेको सिलसिलो हाणे जेको हिननि एक्स्ट्रा वधायो हुयो, इन्हनि 10 ॾींहंनि में असां पंहिंजो पाण खे अञा बि वधीक आइसोलेट कयूं त जीअं ॿीहर लॉकडाउन खे वधाइण जे हवाले सां अहिड़ो को ऑप्शन ई न रहे असां वटि। सो उनजे लाइ मां वरी बि हिकु दफ़ो आवाम खे अपील कंदुसि त महिरबानी करे आइसोलेशन में रहो, छो जो जीअं आइसोलेशन जे में असां न रहंदासीं ऐं केसिस जो वाधारो शुरू थींदो त लॉकडाउन लाज़मी उनखे वधाइणो पवंदो ऐं उहो हाणे असां बर्दाश्त न करे सघंदासीं। बिल्कुलु को बि माण्हू माना आम तौर ते जेको मिडिल क्लास जो माण्हू आहे, लोअर मिडिल क्लास जो माण्हू आहे, उहो ई बर्दाश्त नथो करे सघे। लेबर त तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। तो मतिलबु जेतिरो थी सघे असां आइसोलेशन में रहूं, सफ़ाई सुथराई कामरेड हिन वक़्तु जेको ॾियाड़ी ते मज़दूर आहे उनजी जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई ॾाढी ख़राबु सूरत हाल आहे। हिन वक़्तु होटल जा जेके मज़दूर आहिनि उहे सोशल मीडिया जे ज़रिए अपीलूं कनि था त बाबा असांखे मसवाड़ूं न, असांजा घर आहिनि, असां त अहिड़ा न आहियूं जो कंहिंजे अॻियां हथु टंगे सघूं त असांखे तव्हां कुझु खाइण जे लाइ ॾियो। त उन्हनि जी हालति बि ॾाढी ख़राबु थींदी वञे त आया हीअ जेका लॉकडाउन अञा वधे थी या अञा हिन में सख़्ती कंदा। हाणे ॾिसो हिन वक़्तु लॉकडाउन में काफ़ी नरमी आहे, अगरि इहो अञा वधे थो त इहो तव्हां छा था सम्झो त अञा वधीक तकलीफ़ थींदी? मां इहो ई चवंदुमि त जेका ॻाल्हि आहे लॉकडाउन जीअं वधे थो तीअं असांजे माण्हू खे तकलीफ़ अञा वधीक ईंदी। इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे। असां वटि हिकिड़ो अहिड़ो तबिको आहे जेको तकलीफ़ में आहे ॾाढी में, पर हू पुछी नथो सघे, न ई कंहिंखे चई थो सघे। माना जेको अहिड़ा माण्हू असां वटि हिते शदादकोट में तमामु घणा आहिनि। माना जेको आहे हुननि जे माना गुज़र सफ़र जो जेको आहे रस्तो सॼो जेको आहे बंदि थी वियो आहे ऐं तकलीफ़ आहे। पर हाणे उनजो हल जेको आहे सो असां इहो ई चऊं था। वरी बि जेका ॻाल्हि हुन सरहदी वारनि खे शदादकोट में तमामु शौक़मंद माण्हू रहनि था। हिन वक़्तु उन्हनि तमामु बहितर अंदाज़ सां उन्हनि कमु कयो आहे ऐं असां उन्हनि मां वरी बि उमेदु रखूं था त तव्हां महिरबानी करे उन्हनि माण्हुनि ते बि नज़र रखो जेके तव्हां जीअं ॻाल्हि कई त के अहिड़ा माण्हू जेके जॻह जो किरायो बि नथा ॾेई सघनि त उहे वीचारा काॾे ईंदा। माना अहिड़नि खोड़ माण्हू आहिनि जेको आहे सो ॾियाड़ी ते जेके कम कनि था उहे मजबूर थी पिया आहिनि। माना जेको आहे पर कंहिंजे आॾो न घुरी था सघनि, न कंहिंखे चई था सघनि।
त इहो असां जेके शऊरमंद माण्हू आहिनि जिन वटि अलाह ॾिनो आहे जिन खे त उहे इन माण्हुनि ते नज़र रखनि ऐं उन्हनि ताईं जेको आहे पहुचाइनि ऐं इहो इनशा जेको आहे सो शदाबकोट जे माण्हुनि खां मां उमेदु रखां थो छो जो शदाबकोट में अहिड़ा माण्हू आहिनि जेको आहे सो अलाह जे हवाले सां जेको कमु कनि था ऐं बहितर अंदाज़ में कमु कनि था जेको आहे सो उन्हनि मां इहा बिल्कुलु उमेदु रखां थो ऐं वरी बि उन्हनि खे मां इहा अपील थो कयां त तव्हां शदाबकोट जे माण्हुनि जी ख़िदमत कयो ऐं इनशा जेको आहे हीअ जेका वबा आहे हीअ इन मां असां ॾुखे वक़्त में गुज़री ईंदासीं ऐं ॾुखियो वक़्तु आहे गुज़री ईंदो आहे पर माण्हू जेको आहे पंहिंजनि जो भरजलो थींदो आहे छो जो वॾे में वॾी इबादत दुनिया में इंसान ज़ात जी आहे जेको इंसान ज़ात जी ख़िदमत थो करे इहा तमामु वॾे में वॾी इबादत आहे जेको आहे ऐं हिन वक़्तु मां उन्हनि माण्हुनि खे अपील थो कयां त तव्हां जेके हज ते वेंदा लखे रुपया ख़र्चु करे हीअ जेकॾहिं तव्हां कमु था कयो माण्हुनि जी ख़िदमत था कयो त इहो तमामु वॾो कमु आहे जेको आहे तव्हां हज वारा पैसा उन्हनि ते ख़र्चु कयो जेको आहे ज़कात वारा पैसा तव्हां उन्हनि माण्हुनि ते ख़र्चु कयो मां इहा बिल्कुलु अनिल भाउ जी दुरुस्त ॻाल्हि आहे त हिंदू ॿाहिरि तमामु शदाबकोट में कमु बहितरीनु कयो आहे उन मां पाण अखियुनि ॾिठो गवाह ऐं इनशा जेको आहे ईअं ई गॾिजी कमु कयो त मां इहो तारीख़ गवाह रहंदी त हुकुमराननि जे लाइ इहो सबक़ु हूंदो ऐं तारीख़ इहा इन्हनि माण्हुनि खे सुनहरी अखरनि में जेको आहे यादि कंदी जेके हिन वक़्तु कमु कनि था इत्तेहादनि जे नाले सां तंज़ीमुनि जे जेको आहे नाले सां ऐं जेको बि पंहिंजो हाल सारो कमु कनि था सवाइ हुकुमरान धुर जे हुकुमरान धुर PTI हुजे पीपल्स पार्टी हुजे ॿिन्हिनि हिते शदाबकोट में को कमु न कयो आहे जेको आहे उन में मां इहो चवां थो त उन्हनि तो फ़र्ज़ु थो थिए माण्हुनि खां वोट वठी था अचनि उन्हनि जा माण्हू जेको आहे अॼु उन्हनि खे यकीन कयो असांखे वाधाइनि था उन्हनि ॾे ॾिसनि था हिते हैरत इहा आहे त जेको आहे लिस्टूं वधियूं अथव लिस्टूं माना हिकु हिकु जेको आहे महिले में 800 वधियूं अथव पर उहे लिस्टुनि वारा माण्हू जेको आहे ॾिसनि था ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको आहे कार्ड जूं कापियूं वरितियूं अथव कार्ड जूं कापियूं वरितियूं अथऊं ओड़ो तव्हां ॾिसो त जेको आहे कंहिंखे मिलियो ई न आहे हुकुमराननि जो इहो कमु रहियो आहे माना माण्हुनि खे जेको आहे बेवकूफ़ करणु माण्हुनि खे हिन ॾुखे वक़्त में माना जेको आहे ज़लील ख्वार कनि था जेको आहे मां इहो थो चवां त हुकुमराननि तव्हांखे हिन वक़्तु तव्हां माण्हुनि जा भरजला न थींदव माण्हुनि जी मदद न कंदव तव्हांखे त ख़ुदा अलाह जा गंज आहिनि जेको आहे तव्हां जेकॾहिं माण्हुनि जी मदद कंदव त अलाह तव्हां ते राज़ी थींदो मां इहो थो सम्झां त जेको आहे तव्हां माण्हुनि सां हमेशह वेसा घातियूं कयूं हिन ॾुखे वक़्त में बि तव्हां माण्हुनि सां वेसा घातियूं था कयो शाबाश आहे जेको आहे उन्हनि माण्हुनि खे जेके नौकिरियुनि वारा माण्हू थी करे माना जेको आहे पंहिंजे हड़ो भड़ो माण्हुनि ते जेको आहे ख़र्चु कनि था ग़रीब माण्हुनि ते राति जे पेट में माण्हुनि जेको आहे राशन पहुचे इहा हक़ीक़त आहे जेको आहे इहा असां पाण अखियुनि सां ॾिसूं था त उहे जेको आहे बहितरीनु कमु कनि था जेको आहे मां अॻ में बि उन्हनि इत्तेहादनि जा नाला खणी आयुमि ऐं जेको आहे फाउंडेशन जेके बि कमु कनि था अलाह उन्हनि खे जेको आहे अजुर ॾींदो असां उन्हनि जा दुआगू आहियूं ऐं असां हिन वक़्तु इहा माण्हुनि खे अपील था कयूं पीपल्स पार्टी हुजे PTI हुजे क़ौम परस्त हुजनि कहिड़ी बि हुजनि सभिनीनि खे बग़ैर फ़र्क़ जे झंडनि नज़रियनि ऐं जेको आहे पार्टियुनि खां मुक़दस थी करे पंहिंजे माण्हुनि जी गॾिजी इंसान ज़ात जो कमु कनि ऐं हिन वक़्तु इहो मैसेज मां अॼु सिंध भाई साहब शदाबकोट जे थ्रू इहो उन्हनि ताईं पहुचाइणु चाहियां थो त ख़ुदा जे वास्ते पंहिंजा सभु इख़्तिलाफ़ पासे ते रखे हिन वक़्तु गॾिजी जेको आहे बग़ैर झंडे जे जेको आहे गॾिजी जेको आहे माण्हुनि जी ख़िदमत कयूं ऐं हीउ वक़्तु आहे जेको आहे इनशा हीअ हिन वक़्त में जेको आहे असां पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करे वियासीं त तारीख़ जेको आहे गवाह रहंदी त शदाबकोट जे माण्हुनि हमेशह जेको आहे ॾुखे वक़्त में गॾिजी पंहिंजनि माण्हुनि खे जेको आहे मदद कई आहे जेको हिन वक़्तु असांजो प्रोग्राम आख़िर तरफ़ वधे पियो अनिल मां चाहींदुसि त तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे पैगाम ॾियो त जीअं हू पाण खे हिन वबा सां वेहण जे लाइ ज़हनी तौर त आहिनि पर हुननि अञा ताईं हिनखे मज़ाक सम्झो आहे पाण खे आइसोलेट करण में कोताही कनि था त उन हवाले सां तव्हां उन्हनि खे छा चवंदो त पाण खे बि बचाइनि पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे घर खे पंहिंजे महले खे हिन वबा खां बचाइनि सर इहा पहिरें ॾींहं खां वठी ऐलान बि थियनि था पर अॼु हिन भाई साहब शदाबकोट जे तवसुल सां मां उन्हनि खे अपील कंदुमि त छा आहे त जेको करोना वायरस आहे उनखे सिर्फ़ु हिकिड़ो कैरियर खपे थो हिकिड़ो कैरियर खपे थो उहो जेकॾहिं कोई ॿिए सां मिले थो त उहो ट्रांसफ़र थिए थो पियो हीअ सिर्फ़ु पंहिंजी ज़ात जो मसइलो कोन्हे असांजो मसइलो कोन्हे हीअ सॼी फैमिली जो मसइलो आहे त हिकिड़ो जेको फ़र्दु जेको ॿाहिरि निकिरे थो ख़ुदा न ख़ास्ता जीअं हाणे लोकल लेवल ते बि कुझु केसिस ट्रांसफ़र जेके आहिनि उहे ज़ाहिर थिया आहिनि पहिरियां त ॿाहिरों जेके आया उन्हनि में हुयो पर हाणे लोकल लेवल ते बि हुयो
त हीउ सिर्फ़ु तव्हांजो मसइलो कोन्हे त भई तव्हांखे वायरस लॻंदो त सिर्फ़ु तव्हांजी जान खे ख़तरो आहे, पर तव्हां जीअं शहर में निकिरो था, तव्हां जेकॾहिं घर में वेंदव त तव्हां ॿार खे टच कंदव, फैमिली जे मेंबरनि सां मिलंदव, त इहो जेको बचाव आहे उहो उन्हनि जो बि बचाव आहे। सिर्फ़ु पंहिंजो भली तव्हांखे ख़्यालु न हुजे, मां त चवंदुमि तव्हां पंहिंजी ज़ात जो बि ख़्यालु कयो, पर घटि में घटि जेकी फैमिली आहे उन कहिड़ो ॾोह कयो आहे, तव्हां उन जे सदके ई तव्हां पंहिंजे घर में जेको आहे सो रहो ऐं जेतिरो थी सघे सफ़ाई सुथराई जे पंहिंजो ख़्यालु रखो। उन खां अलावा मां हिकिड़ी ॿी बि अपील कंदुमि उन्हनि फ़र्दनि खे त जेको राशन वठण महिल सिर्फ़ु इहा शइ सोचो, पंहिंजे पाण खां सुवालु कयो त छा मां इन राशन वठण जे लाइ मुस्तहक़ आहियां। जेकॾहिं तव्हांखे तव्हांजो ज़मीर चए थो मां मुस्तहक़ आहियां त तव्हां उहो राशन वठो, जेकॾहिं न त छॾियो त पोइ जेको मजबूर माण्हू आहे उहो राशन उनजे दर ते। मुख़्तार भाउ, तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे जेको आहे कहिड़ो पैगाम ॾींदव त हू हिन वबा सां कहिड़े तरीक़े सां विढ़नि ऐं जेको राशन जिते विराए थी थो उते हुजूम करे बीहनि था, इन अमल खे तव्हां कीअं था ॾिसो? मां पहिरियों इहो चवां थो त हिन वबा खां बचण जो वाइद हल इहो आहे एहतियात करे घर में माण्हू जेको आहे वेही रहे, ॿाहिरि न निकिरे, जेको आहे सो इहो असांजो वॾो माना एहतियात इहो ई आहे जेको। ऐं ॿियो इहो आहे जेको राशन विराइनि था, मां उन्हनि खे अपील थो कयां ख़ुदा जे वास्ते फ़ोटो सेशन न कयो, जेको आहे रश उते थी थिए जेके फ़ोटो सेशन था कनि, माना जेको आहे उहे घुराए ऐं माण्हुनि खे जेको आहे बीहारे उते फ़ोटो कढी, माना जेको हिकिड़ा अहिड़ा माण्हू जेके राति जो पहुचाइनि था, कंहिं ख़बर नथी पए, जेको आहे सो ॿिनि माण्हुनि खे घुराए उन्हनि खे ॾियनि था। इहो कमु जेको आहे बहितर तरीक़े सां आहे ऐं मां उन्हनि खे चवां थो तव्हां जीअं कमु कयो था इहो तव्हांजो बहितर आहे, पर इहो तरीक़ो रश वारो न हुजे, रश न कयो छो जो इहो नुक़सानकार आहे, माना जेको आहे सो उनजे करे मां वरी बि जेको आहे अॼु इहो मैसेज ॾींदुमि शदात कोट जे उन्हनि सभिनी धुरनि खे जेके बि हिते सियासत कनि थियूं, जेके माण्हुनि जी ख़िदमत कनि थियूं, ख़ुदा जे वास्ते हीउ वक़्तु आहे पंहिंजा सभु सियासी इख़्तिलाफ़ सभु जेको आहे सो जेके बि इन पासे ते रखी करे हिन वटि गॾिजी बग़ैर फ़र्क़ जे जेको आहे सो माण्हुनि जी ख़िदमत कयो। माण्हू तमामु वॾी मुसीबत में आहिनि ऐं माण्हू जेको आहे असांजो अज़ाब में आहिनि। असांजा जेको आहे सिंधी माण्हू अबोध मज़लूम माण्हू जेको आहे हमेशह जेके रोज़ु 500 रुपया कमाए उहो वञी खाए, उहो हाणे काॾे वेंदो उहो माण्हू जेको आहे उनजे करे MPA खां वठी जेको आहे सो MNA खां वठी अपोज़िशन जे हुकुमराननि लीडरनि खे ऐं शहरी त सभिनी खे अपील थो कयां त जेको आहे ख़ुदा जे वास्ते हीउ वक़्तु आहे, गॾिजी कमु कयो, जेको आहे सो गॾिजी माण्हुनि जी मदद कयूं। माण्हू क़ौम हूंदी त असां बि हूंदासीं, जॾहिं क़ौम वतन न हूंदा त न असां हूंदासीं न ई जेको आहे उनजे करे पंहिंजे वतन जे पंहिंजी क़ौम जी पंहिंजे माण्हुनि जी मदद कयो। हीउ वक़्तु आहे ऐं अल्लाह कंदो जेको आहे हिन तकलीफ़ मां गुज़री वेंदासीं इंशाअल्लाह। नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी यकीननि हिननि मां कुझु सिखियो बि हूंदो। हिननि जी अपील तव्हां ॿुधी त जिते राशन विराए थिए थो त बराए महिरबानी उते हुजूम न कयो ऐं फ़ोटो सेशन खे पासे ते रखी पंहिंजे कम खे जारी रखो बग़ैर कंहिं रंग नसल मज़हब मत भेद जे। तव्हां जीअं इंसान ज़ात जी ख़िदमत जो जज़्बो रखी ख़िदमत कयो था ईअं कंदा रहो। हाणे पंहिंजे मेज़बान शाहिद अवाण खे ॾींदा इजाज़त, वरी इनशाअल्लाह सुभाणे नवनि महिमाननि सां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद अवाण हाज़िर थींदो। अलाह बि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भाई साहब शदात कोट जे प्रोग्राम शदात कोट जे आवाज़ सां मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद अवाण हाज़िर आहियां। अॼु असांजे स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जनरल काउंसलर अनिल कुमार गुरनाणी ऐं कॉम्प्रस अॻवान शहरी इत्तेहाद जो जनरल सेक्रेटरी कामरेड उमदार मीर जे साईं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भली कयो। अनिल भाउ, शदात कोट जे अंदरि जेका लॉकडाउन खां पोइ वारी जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु